Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. अर्शिला प्लीज सुमल हिते आई आहे मूंखां माफ़ी वठण। मां हिते कंहिं बि सवाल जो जवाब वठण कोन आई आहियां। तुझी कावड़ जायज़ आ। मूंखे ये तुझे घर में न अचण घुर्जे आ। जेकॾहिं छोकिरीअ खे असां आज़ादी ॾिनीसीं त क़यामत कोन अची वेंदी। मां त इन ख़ौफ़ में आहियां कि इहा रहियल सहल इज़त बि न हली वञे। सहमत हो कि ये नथो लगे तो आपी अर्शीला ऐं सैफ जे मामले में असांखे अंकल रहीम के कॉन्फिडेंस में वठण घुर्जे। पाछन पोया हला थी मां। ड्रामा सीरियल पाछन पोया जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।